अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेडुआ तुझो नाव बाज पे उड़ाई मंगा रिय थभे रिय थूने तू छपर तू छाव आऊं कुजाड़ो का तोखे मालूम सबका भलारे भिटाई जे भलारे बैत सा मुझी आवाज मुसाफिर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माग बुचे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे हक़ मौजूद जिए सिंध। 10 जून ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुछ वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुल्क़ूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम जी शुरुआत में अवां जी ख़िदमत में पेश कयूं था चूंड वर्क उन किताब मां जेको नामियारे लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जो लिखियलु आहे, जंहिंजो नालो आहे चांडोकियूं ऐं चेट। चांडोकियूं ऐं चेट में अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो, दो महरी जो पीउ फ़ौजी मेजर जे साम्हूं। मेजर, पोढ़ा छा लाइ आयो आहीं? दोदे जो पीउ, मुंहिंजो पुटु गिरफ़्तार आहे। हू डॉक्टरी इन लाइ पढ़े थो त जीअं ॾुखोयल इंसान ज़ात जी ख़िदमत करे सघे, पर हुनखे गिरफ़्तार करे फटका हया पिया वञनि। आउं इहो चवणु आयो आहियां त मुंहिंजे पुट खे आज़ादु करियो त जीअं हू वधीक डॉक्टरी पढ़ी सघे। मेजर, तूं पंहिंजे पुट खे सम्झाए ऐं उन जी आज़ादी लाइ पंहिंजे तरफ़ां माफ़ीनामो लिखी ॾे त हू अॻिते लाइ सिंध जी सियासत न कंदो त पोइ असां खेसि आज़ादु करे छॾियूं। सालह महरी चए थो, मेजर साहिब, जेके माफ़ियूं लिखंदा आहिनि उहे दोदनि जा पीउ न हूंदा आहिनि ऐं नई माफ़ीनामा लिखंदड़नि खे दोदा पुट ॼमंदा आहिनि। पंजाबी मेजर उठियूं ऐं चारींदड़ जत सालह महरी जी ॻाल्हि जी गहराई ताईं पहुची न सघियो ऐं दोदे जो पीउ अदालत जे कमरे मां ॿाहिरि निकिरी वियो। जिस्म समूरो रत हाणो हो, क्लेशनि जे गोलियुनि जंग जो गोश्त निब्ज़नि सुमेत उॾाए छॾियो हो। संस जांबाज़ साथीअ खाइड़ जी खावड़ी कमाल रहमो जो लाश संस अॻियां रखियो हो ऐं ॼण चई रहियो हुजे त थरीअ साथ ईअं निभाईंदा आहिनि, साह त ॾींदा आहिनि पर साथियुनि जो वेसाह टुटण न ॾींदा आहिनि। बुज़दिल भाड़ी जे कातिलनि खे हुन जा साथी ॿधी संस साम्हूं वठी आया। कातिल डप खां ईअं ॾकी रहियो हो जीअं तूफ़ान में काहनि जा काना ॾकंदा आहिनि। कातिल खे ॿधे ईंदड़ साथियुनि जो ख़्यालु आहे त हुनखे मारियो वञे, जंहिं सिंडोज़ कंपनी जी पंजाबी इंतिज़ामिया खां भाड़ो वठी अव्हां खे क़त्ल करण थे चाहियो। ज़ख़्मी नौजवान जे चहिरे ते सख़्त पीड़ा हूंदे बि बाग़ जे किरण जहिड़ी मुर्क फहिलिजी वई ऐं पंहिंजे साथियुनि खे चवणु लॻो, छॾे ॾियोसि। कादर मक्सी जी गोली अहिड़ी ज़लील ऐं बेमानाइती न आहे जेका हिकु सिंधी माउ जी हंज ख़ाली करे ऐं कंहिं सिंधी इंसान जे चपनि तां मुर्क हमेशह लाइ ख़तमु करे छॾे। इहा ई त रनीकोट जे रखवाल खां मूंखे तालीम मिली आहे। ही फ़तवा फ़रोश, ही ॾाढ़ी पोश गुंडा, ही हुबे वतन जा ठेकेदार, उन्हनि खे सिर्फ़ु कारनि, कोठियुनि, दरामदी बरामदी लेसननि, अटे ऐं खंड जे टेपुनि सां मोहबत आहे। उन्हनि खे वतन ऐं धरती जी मिटी सां मोहबत न आहे। उन्हनि खे उन मोहबत जी ख़बर न आहे जेका ॾुकारनि ऐं तोपनि जे ठकावनि में थरी इंसाननि खे थर जूं तिलियूं पाण सां ईअं चंबड़ाए वेठियूं आहिनि जीअं ॿ मोहबत भरियूं दिलियूं पहिरियों भेरो मिलंदियूं आहिनि। उहा मोहबत जा अमृतसर जे हारी खे गोलियुनि ऐं बमनि जे वसकारनि में रावी जे किनारे ते माया ॻाराईंदी आहे। उहा मोहबत जेका ख़ुशहाल ख़ान खटक जे संगलाश सरज़मीन में अंग्रेज़ साम्राजनि जे घोड़नि जूं लतूं ऐं मुग़ल शायत जे तलवारनि जा घाव खाइण जे बावजूदि बि उते जे कुंवारी खां उहो चवराए त आउं उन जवान सां शादी कंदुसि जंहिं ग़ुलामी खे हमेशह लाइ तलाक ॾिनी हुजे। ऐं उहा मोहबत जेका मस्त तवकली जे कारिज़नि वारी धरती में ॿकरियूं चारींदड़ खे फ़ौजनि जा लिंग काॾारींदड़ ज़ुल्म बि पंहिंजे मातरा भूमि खां जुदा नथा करे सघनि। पर हे वतन जा हथरादू ठेकेदार जॾहिं मज़हब जो रूप था धारिनि, उन वक़्तु मूंखे उन्हनि जे चपनि ते औरतुनि जी असमत जे रत जा फुड़ा नज़र था अचनि। उन्हनि जे वाछनि मां मासूम ॿारनि जो रत ॻड़ंदो भासंदो अथमि। उन जे लिबास ऐं गभरू जवाननि जो गर्म रत ज़ाहिर ज़हूर ॾिसण में ईंदो आहे। उहे अॼु जा गदार ऐं मुफ़ाद परस्त हुबल वतनी ऐं पाकिस्तान जी जूड़ जग जा सर्टिफिकेट विरहाईंदड़ चवंदा वतन त जीएम सैद ऐं संस साथी गदार आहिनि,
जिनखे न गद्दारी जी माना जी ख़बर आहे ऐं न हुबल वतनी जी लज़त जी ॼाण। तिनखे आउं चवण थो चाहियां त अचो ॾखण एशिया जे हिन इलाइक़े में ऐं मातृभूमि जी हिन सरज़मीन ते हॾियूं ॻणियूं त कंहिंजे अबन ॾारियुनि जूं घणियूं हॾियूं पूरियूं वियूं आहिनि। अचो त उहे ॻोढ़ा ॻणियूं जेके हिन धरती जे वेंगसनि जे नेड़नि मां पंहिंजे प्यारनि जी शहादत ऐं जुदाई में विया आहिनि। अचो त उन्हनि मासूम आहुनि ऐं दान जो शुमार करियूं जेके हिते जे कुंवारनि जे कोमल दिलनि में सदाईं लाइ घुटिबियूं रहियूं आहिनि त इहो सभु कुझु पंहिंजनि जो घणो आहे। ऐं हिन सरज़मीन जे नमक हिलाल फ़र्ज़नि जी हैसियत में उन्हनि सभिनी हॾियुनि, सभिनी क़ुर्बानियुनि, उन्हनि सभिनी ॻोढ़नि, उन्हनि मिड़नी आहुनि ऐं दाहनि जो वारस आहियां। आउं कंहिं बि सूरत में उहे कंहिं ॿिए जे हवाले करण लाइ तयारु न आहियां ऐं न ई दस्तबरदार थियण लाइ तयारु आहियां। गद्दार उहे आहिनि, मुल्क ऐं क़ौम जा वैरी पिणु, जिन जी हिन सरज़मीन सां का बि जज़्बाती वाबस्तगी न आहे, जिन खे हिन धरती जा लहलाईंदड़ खेत ॾिसी नादिर शाह ऐं शाह बेग अरगून यादि ईंदा आहिनि, पर मूंखे उहे सावा चोच खेत ॾिसी भिटाई यादि ईंदो आहे। दरिया ख़ान जा रत फुड़ा यादि ईंदा आहिनि। मोटण ऐं महमूद जूं फ़ौजूं ऐं उन्हनि जूं लथल सीसियूं अखियुनि अॻियां फिरंदियूं आहिनि। बिलावल जे हॾियुनि जा कड़काट ऐं टड़काट ॿुधण में ईंदा आहिनि ऐं पोइ आउं हिन धरती ते पंहिंजे रहनुमा प्यारनि प्यारियुनि सां गॾु गीत ऐं केॾारा लिखण सां गॾु जीअण मरण जो सोचींदो आहियां। चयो वेंदो आहे त राय ॾियाच जे 100 सीसियुनि जो मुल्ह बि ॿीजल जी तंद खां सुहागो हो, पर छा रिणमल सोढे जे उन रत फुड़े जी क़ीमत ॿीजल जे सुरंदे जो समूरो सोज़ अदा करे सघंदो जेको रत फुड़ियो टल्टी जे मैदान में मखदूम बिलावल जे चवण ते वियो हो, ऐं उन सीसी जी क़ीमत केरु कथींदो जेका टल्टी जे मैदान में सारंग सैते जे कंध तां किरी। हिकु तरक़ी पसंद दानिश्वर मूंखां पुछो त हिकु भुटो उहो हो जंहिं अव्हां जी राय मुताबिक़ सिंध खे समूरनि वसीलनि समेत पंजाबियुनि वटि गिरवी रखियो ऐं ग़ुलाम बणायो, ऐं ॿियो भुटो उहो जेको फाही जे तख़्ते ते चढ़ी वियो। संस पोएं किरदार ऐं पहिरें किरदार जे बारे में तुंहिंजी राय छा आहे? मूं उल्टो हुन खां पुछो त पहिरीं मूंखे हिकु सुवाल जो जवाबु ॾे। रिवायत आहे त चनेसर नाले हिकु सुमरो दहली जो को लश्कर वठी सिंध में आयो। दहली जे लश्कर हथां सिंध तबाह थी वई, दोदन जो ख़ानदान मारिजी वियो ऐं पसाह ॾींदड़ दोदे जी शहपर खे जॾहिं दहलवी सिपाह जे कमांडर लत हईं त चनेसर कावड़जी पियो ऐं तलवार कढी हिंदी फ़ौज सां विढ़ंदे मारिजी वियो। तूं महिरबानी करे चनेसर जे उन्ही ॿिन्ही लाड़नि जी वज़ाहत कर। हुन हैरान थी मूं ॾांहुं ॾिठो ऐं चवण लॻो त मूंखे जवाबु मिली वियो। पाकिस्तान ठहण खां पोइ जॾहिं पाकिस्तानी सरकार गॾियल क़ौमुनि में पंहिंजी मेंबरी लाइ दरख़्वास्त ॾिनी त उन वक़्तु सिर्फ़ु ॿिनि मुल्कनि पाकिस्तान जे मेंबर थियण ते एतिराज़ु कयो हो, हिकु अफ़गानिस्तान ऐं ॿियो चेकोस्लोवाकिया। अफ़गानिस्तान जी मुखालफ़त त सम्झ में अचण वारी ॻाल्हि आहे, पर चेकोस्लोवाकिया जी मुखालफ़त जो सबबु हीअ आहे जो जॾहिं हिटलर चयो हो त चेकोस्लोवाकिया असांजो आहे, छो त उन में जेके स्वीड जर्मन वेठा आहिनि से फातह थी चेकोस्लोवाकिया में आया हुआ, उन करे उन मुल्क ते असांजो हक़ु आहे। हिटलर जे इन्ही दावा ते समूरी दुनिया ठठोलियूं कयूं, पर उहो जनाह साहिब हो जंहिं चयो त हिटलर सही आहे, छो त जीअं असां मुस्लमान फातह थी हिंदुस्तान में आया आहियूं, अॼु हिंदुस्तान ते पंहिंजे दावा में सही आहियूं, तीअं हिटलर बि सही आहे त चेकोस्लोवाकिया सदन मुल्क आहे। जना साहिब जी इहा ॻाल्हि हिटलर जी कब्ज़े ख़िलाफ़ु विढ़ंदड़ क़ौमप्रस्तनि ऐं कम्यूनिस्टनि खे यादि हुई। उन करे हिटलर जे ज़वाल खां पोइ जॾहिं उहे इक़्तिदार में आया त पोइ अक़वाम मुतहदा में उन्हनि पाकिस्तान जी शमूलियत जी मुखालफ़त कई हुई त जनाह ऐं हिटलर में को बि फ़र्क़ु न आहे। अॼु जी सिंध ग़ुलामनि जो ॿेड़ो आहे ऐं ॿेड़े जे हर पहरेदार जे हथ में हिंटर आहे, जेको पूरी क़ुवत सां उन ॿेड़े में सवार हर सरकश ग़ुलाम जे जिस्म ते फ़हका कंदो थो रहे। पोइ बि उन ॿेड़े जा पहरेदार किन मर्दनि ऐं औरतुनि खे चवंदा था वतन त असां तव्हां न रुॻो भाइर आहियूं, पर अव्हां खे हाकिम मञण लाइ बि तयारु आहियूं, ऐं उहे नादान हिंटर जे फ़हका खे भिटाई जे तंबूरे जो आवाज़ सम्झो वेठा आहिनि। चयो पियो वञे त सिंध में ॿाहिरां दाख़िल थींदड़ बेरोज़गार आहिनि, रोज़गार जी ॻोल्हा में हिते अचनि था, उन करे उहे फ़ौरू न आहिनि। छा सचपच ईअं आहे त हर ॿाहिरां दाख़िल थींदड़ माण्हू बेरोज़गार ऐं बुख सबबु ॿिए मुल्क में अचे थो? जेकॾहिं ईअं आहे त पोइ ॾखण अफ्रीका ऐं नमीबिया में गोरा बि फ़ौरू न आहिनि,
सिंध में सिकंदर यूनानी, इब्न कासिम, शाह बेग अरगून बि वेचारा बेरोज़गारी खां तंग थी तगारियूं खणण लाइ आया हुआ। हर मुल्कंदड़ औरत जे दिलि में मुहबत जो कमल टिड़ियल न हूंदो आहे, पर कंहिंजी मुल्क जे पुठियां दिलि में कीने ऐं नफ़रत जो थुहर बि फुटल हूंदो आहे। बिल्कुलु उन रीति हिक मुल्क खां ॿिए मुल्क में वेंदड़ हर धारियो माण्हू इब्न बतूता या बेरोज़गार न हूंदो आहे, पर घणे भाङे उहो शाह फ़कीरुल्लाह, इब्न कासिम हलाकू ऐं ख़ान ख़ाना बि हूंदो आहे। पर जेकॾहिं वाक़ई सभु बेरोज़गार आहिनि त उन जो ठीको इंसान जे नाले रूस ऐं चीन खे, मज़हब जे नाले सऊदी अरबिया खे ॾियो त ख़बर पवे। सादे नमूने हीअं सम्झो त सोवियत यूनियन में रोज़गार जी का हिकु आसामी थी निकिरे ऐं उन लाइ हिकु उमेदवार चीनी आहे ऐं हिकु रूसी आहे, त पोइ रूसी उहा नौकिरी रूसी खे ॾींदा, न चीनी खे। उहो आहे सोशलिज़म में नेशनलिज़म। साॻी तरह हिकु नौकिरी जो उमेदवार अरब आहे ऐं उन साॻी जो पाकिस्तानी आलम सॻोरो, त उहा नौकिरी उन सऊदी अरबिया वारे खे मिलंदी। उहो आहे इस्लाम में नेशनलिज़म। अलबत्ता पाकिस्तानी खे जासूसी या सप्लाई लाइ उहा नौकिरी ॾियनि त ॿी ॻाल्हि आहे। ख़ानगढ़ खां नगर ताईं सिंध ॼण गिदड़ खाई विया। हैदराबाद जे किले तां आज़ाद सिंध जो झंडो लही वियो। अपर सिंध जा चांडिया ऐं बुलेदी बि आण मञी वेही रहिया, पर पोइ बि नगर ॿरियो पए। कोल्हण सोढियुनि जे साहिबी ऐं थर जे स्विट्ज़रलैंड नगर खे फ़र्गियुनि जे नापाक क़दमनि खां बचाइण लाइ हर मुमकिन तरीक़ो इख़्तियार कयो। पूरा 5 महीना थर जा हथियार ऐं थरी रिवायती जंग जोटे अंग्रेज़नि जे मुक़ाबले में बीठा रहिया। थरियण सिर जो साॻियो लाहे मुड़साणियूं चोटूं खाधियूं। उहे जंगियूं रूपले जी अॻुवाणी ऐं तदबीर सां विढ़ियूं पइबियूं। नेठ रूपलो झलिजी पियो। सोढा जागीरनि जी लालच में पेश पिया। रूपले आण मञण खां इनकार कयो। उन करे अंग्रेज़नि रूपले जे मथे ते अटे जा पिनोड़ा ठाहे उन्हनि में घासलेट विझी बाहि ॾिनी। हथनि जे तरियुनि ऐं आङुरियुनि ते तेल में ॿुॾियल कपह वेड़े उन्हनि खे बाहि ॾिनी वई। मुड़िस जो कारो जिस्म वासींग वांगुरु वर खाइण लॻो। अखियूं टांडनि वांगुरु ॿरण लॻियूं। ॾोंरा सीटजी विया। शहपर खंजर वांगुरु उभा थी विया। नस नस में वसकारे जी सुकंदड़ गाह जी सुरहाण अची वई। लहंदड़ सिज जी ॻाढ़ाण में कारूं झर ईअं ॻाढ़ो थी वई ॼण का थरीअ छोकिरी तिलक लॻाए हुजे या कंहिं साओ रतो मोलियो ॿधो हुजे आरण में अचण लाइ। रूपले सिज जे लहंदड़ किरणनि ॾांहुं ॾिठो। कारूं झर मां उथंदड़ ज़िंदगी खे मस्तु बणाईंदड़ ख़ुशबू खेसि उहे रातियूं यादि ॾियारियूं जेके कंहिंजे गरम उरहनि ऐं कोसे जिस्म सां वासियल हुयूं। हुनखे नौजवान कोल्हड़ियुनि जा रासूड़ा ऐं मटको रांदि करणु वक़्तु गाघुरनि जा घेरा ऐं पेटनि जा पेचरा यादि आया। हुन थधो शुकारो भरियो ऐं उतर तरफ़ कंहिं आवाज़ ॾांहुं ॾिठो। संस ज़ाल अची रही हुई। संस पुठियो फाड़े तितर जा 2 बचा उॾण लाइ आता हुआ ऐं फतकी रहिया हुआ। हुन मानी हेठि रखी रूपले जे अखियुनि में ॾिठो। ख़बर नाहे औरत जे अखियुनि में कहिड़ो कामण हूंदो आहे जो उन्हनि में ॾिसण सां हलाकू ऐं औरंगज़ेब जहिड़ा पथर दिलि बि पघरजी वेंदा आहिनि। सो जवान कुल्हण जे अखियुनि में ॾिसण सां रूपले जे शरीर जी पीड़ा कंहिं अज़ली सूर में बदिलजी वई। अखियुनि में उथाह पाॿोह पलटिजी आयसि। पंहिंजे स्त्रीअ खे वेझो सॾियाईं, एतिरो वेझो जो 2 जिस्म हिकु थियण लाइ तड़पंदा आहिनि। साह ॿिनि माण्हुनि जा हिक ॿिए में विचरण ऐं अटकण लॻंदा आहिनि। पुठी जी कुंडीअ में चिलाटा चुरंदा आहिनि। हू 2 एतिरो वेझा थी विया जो औरत जे मद भरियल अखियुनि मां रत हणा ॻोढ़ा रूपले जे ॾंभियल जिस्म ते किरिया ऐं रूपले सुड़बाट कयो। पिरीअं ही हयाती, ही हेज, ही कारूंझर, ही वसकारा, ही चाडुकियुनि में जवाननि जूं ॾांडियूं जूं रांदियूं केॾा न सुंदर आहिनि। ही गाहनि जी सुरहाण जेका कारूंझर जी कुख मां जनम वठे थी, सा कंहिं गोरी जे हट ते मिली सघंदी। ही सिज लहण जे वेले जो रंग रतोल हिन हयाती खां सवाइ किथे मिलंदो। हीअ माखी में ॿुॾियल चुमियूं ऐं मेंदी रता हथ हिन जीवन खां सवाइ किथे हूंदा? किथे बि न। निर्ग में न सर्ग में। इहो सभु कुझु हिन हयाती में ई आहे। पर उन हयाती जी सुंदरता ऐं सुरहाण बि हिन कारूंझर जी कोर ऐं हिन धरती सां ॿधल आहे। खूह में पियल माण्हू खे का बि शइ सुंदर न लॻंदी आहे। उन करे हयाती जी उन हेज ऐं सुरहाण सुंदरता मलूक बाई खां बि वधीक का शइ क़ीमती सुंदर आहे। मुहागी ऐं अबदी आहे उहा धरती ऐं उन जी आज़ादी जंहिंमें इंसान जो नस्ल सदाईं सुंदरता माणे। हमेशह मोरनि जे परनि जे फैलाव जो जलवो हूंदो आहे। हाय आउं मरी रहियो आहियां। मुंहिंजो जिस्म सड़े पियो। साह जूं रॻूं तुंहिंजे वारनि जी सुरहाण खणी वञण लाइ उन्ही में अटकी पयूं आहिनि। नगर नास थी वेंदो।
कारूंझर में मोर ॾांहुं मारी जो कान कसिजी वियो आहे। शायदि वरी मोर जी रड़ ॿुधण में न अचे जो फातह न रुॻो पंहिंजा हथियार ऐं साज़ आणींदा आहिनि, पर पखी बि पंहिंजा वठी ईंदा आहिनि ऐं पोइ कुझु बि न रहंदो। हयाती जे हेज सां गॾु आज़ादी जी उॾाम बि कातर सां घायल तितर वांगुरु बोलाटियूं खाईंदी कारूंझर जी गफ़ा में गुम थी वेंदी। को बि राणो राज न कंदो, नगर जा ॾहर हेरण ॾिननि बदिरां गोलियूं उगाछींदा। हाण को विहण वारो मूंखे न सुझे। कारूंझर जो छा थींदो, नगर जो छा थींदो? उहो ॿुधी कारूंझर जी कामणी जा चप फड़किया, अखियुनि में का अमृत जूत जरकी ऐं रूपले जे कननि में कामणी जा अखर अमृत ओतण लॻा। रूपा, तोखां पोइ आऊं चांद बीबी न थी सघियसि ऐं कंहिं कोल्ही मूंखे ज़ाल जे रूप में क़बूल न कयो त बि आऊं पंहिंजी कुख साई कराईंदी रहंदसि ऐं जेको नस्ल पैदा थींदो तंहिंखे तुंहिंजो सबक़ु पढ़ाईंदसि त आज़ादी जे घायल तितर खे कारूंझर जी गफ़ा मां कारूंझर जी चोटी उकाब वांगुरु उॾायो। उन वक़्त ताईं जेसिताईं हिन धरती तां गोरे जे पेर जो आख़िरी निशान बि ख़तमु थी वञे, उहो मुंहिंजो तोसां वचन आहे। ईअं चई हुन पंहिंजा गीता जे सुफ़न खां बि वधीक मुक़दस चप रूपले जे चपनि ते रखिया ऐं रूपले जो कंध हिकु तरफ़ ढरकी वियो। सरमद 4 रुबायूं लिखी पंहिंजी क़ीमती हयाती गंवाए छॾी, पर मूं जॾहिं पढ़ियो त अबुल कलाम आज़ाद वसियत कई हुई त मूंखे सरमद जे पेरनि खां दफ़न कजो, तॾहिं मूं महसूसु कयो त सरमद जे चइनि रुबायुनि औरंगज़ेब जे 40 सालनि जी हुकूमत ते अब्दी फ़तह हासिल करे वरिती आहे। औरंगज़ेब खे कहिड़ी ज़रूरत हुई जो हुन 40 वरहनि जे ख़ातिर इंसानी तारीख़ जी तवील तरीन शिकस्त जी लानत जो तोक ॻिची में विझी छॾियो। अॼु निढे खंड जो इंसानु सरमद जे रुबायुनि पटांदड़ जीवन घारे रहियो आहे, न कि फ़तवाए आलमगीरी मुताबिक़। सरमद, तूं लाफ़ानी आहीं जो मुहबत ख़ातिर हयाती सुमेत तो समूरो सरमायो लुटाए छॾियो। ए औरंगज़ेब, तूं केॾो न कठोर आहीं जो पंहिंजे हसीन ऐं बाज़ोक धीअ खे समूरी हयाती महबूब जे गरम भाकुरनि ऐं इंडलठी चुमिन खां महरूम रखी छॾी, सो रयत खे कहिड़ी मुहबत ॾेई सघियो हूंदई। नील गगन जे वसत में सितारनि जी सेज ते गांधी ऐं भगत सिंह आम्हूं साम्हूं वेठा आहिनि। भगत सिंह जी सदा मलूक मुहांडे ते मुर्क छायल आहे। महात्मा गांधी जे मुख ते महात्मा ऐं गंभीरता छायल आहे। अहिंसा ऐं हंसा ते बहस हली रहियो आहे। गांधी समूरे उपखंड ते नज़र डोड़ाईंदे चवे थो, बालक, जेको कंहिं माण्हू जे जिस्म में गोली पोखे थो, उतां गोली फुटंदी आहे ऐं पोइ गोलियुनि फुटण जो हिकु अणखुट सिलसिलो शुरू थी वेंदो आहे ऐं गोली हलाईंदड़ खे गोली पले पवंदी। ईअं थी नथो सघे तव्हां कणिक पोखे चांवर लुणो। गांधी ॻाल्हाए रहियो हो, उन वक़्त बि संस सीने मां रत फुहारो करे वही रहियो हो ऐं उन जा छंडा उपखंड जी धरती ते किरी रहिया हुआ। भगत गांधी जे जिस्म मां वहंदड़ रत ॾिसी टोक वारी मुर्क मुर्कंदे चवे थो, बापू, अव्हां त कंहिंजे जिस्म में गोली पोखी न हुई, त पोइ अव्हां जे शरीर में गोली कीअं घाव कयो? जॾहिं त मूं केतिरनि ई जिस्मनि में गोलियूं पोखियूं, पोइ बि मूंखे फाही जो फंदो नसीब थियो। ईअं चई पंहिंजे ॻिचीअ ते फाही जे रसी जे निशान ते हथ फेरे थो। गांधी चयो, आउं उन्हनि सभिनी जे कुफ़ारे तौरु सीने में गोलियूं सांढियो वेठो आहियां जिन अंग्रेज़नि ऐं ॿियनि जे सीननि में गोलियूं पोखियूं, छो त आउं हिंदुस्तान जो मसीहा हुउसि ऐं तूं अॼु पंजाब जी धरती ॾे ॾिस त जेको ॿिज तो छटियो हो सो कीअं न वधी विझी वॾो थियो आहे। भगत सिंह गांधी जे जिस्म मां वहंदड़ रत तां नज़र हटाए हेठि ॾिसे थो। संस भेण जो घर, संस भेण, हिंदुस्तान जी आज़ादी में शहीदनि जो किरदारु नाले किताब में भगत वारो बाब पढ़ी रही आहे। संस निंढड़ो ॿार पाॿो मां अङण ते खेॾी रहियो आहे त ओचितो हिकु पासे दरवाज़े अंदरि दाख़िल थिए थो। हीउ पापी ॾाढ़ी पोश गुंडो नज़र अची रहियो आहे। हुन ईंदे शर्त रिवाल्वर जूं 4 गोलियूं माए जे सीने पेठ पेशानी ते वहाए कढियूं। हुन निंढड़े ॾांहुं ॾिठो त हिकु ज़ोरदार लत उनखे लॻी। औरत जे जिस्म मां वहंदड़ रत किताब भगत सिंह जे नाले ते किरी पियो। उहो ॾिसी भगत सिंह उछंगार ॾेई गांधी जे चरणनि में किरी पवे थो ऐं चवे थो त बापू, छा मूं अहिड़ो ॾींहुं ॾिसण लाइ पंहिंजी जान ॾिनी हुई? गांधी जे चहिरे ते को बि तासर न हो। जहिड़ो करे जेके कुझु अॼु थी रहियो आहे सो सदियूं अॻु हुनजो ॾिठल हो। रुॻो एतिरो चयाईं, जेके गोलियूं तो पोखियूं हुयूं से मोटी रहियूं आहिनि ऐं इहो बि ज़रूरी न आहे त उहे पोखींदड़ खे लॻनि। हैदराबाद जो शहर रंग ऐं नूर में ॿुॾल हो।
जाम शोरे जो पथरीलो मैदान जेको कॾहिं अरगुननि जे ख़िलाफ़ इस्माइल शोरे ऐं जूझार शोरे जे घोड़नि जे टापुनि सां गूंजंदो हो, उते सिंध जो समूरो इल्मु ऐं शऊर रोमानवी सरगोशनि में वेढ़ियो पियो हो। हैदराबाद जूं होटलूं ऐं बेअमल दानिश्वर निजी ऐं बेमाना बहसनि सां भरियूं पए। अहिड़ी हालत में हैदराबाद सेंट्रल जेल जे भरिसां हिकु खटारा कार हिकु लाश खणी नेशनल हाईवे तां सकर ॾांहुं वधंदी पई वई। उहो लाश आज़ादी जे मुजाहिद मोहम्मद सालेह आजिज़ जो हो, जंहिंखे कफ़न बि संस किन ख़ैर ख़्वाहनि ख़ैरात तौरु ॾिनो हो। लाश सां गॾु को बि जलूस न हो। उहो लाश जेको ज़िंदगी में केतिरा साल जेल में आज़ादी जा गीत ॻाईंदो रहियो हो ऐं चकियूं पीअंदो रहंदो हो, सो जॾहिं हैदराबाद जेल जे भरिसां मटियो त हैदराबाद जेल जा बर्ज लाश जी बेवसी ॾिसी खिली छवण लॻा। किथे आहे उहा आज़ादी जंहिंजे आसिरे ते तूं असांखे डाहिण जूं स्कीमूं ठाहींदो हुएं? तूं ख़तमु थी वएं, असां नाक़ाबिल शिकस्त आहियूं, असां मौजूदु आहियूं। बिल्कुलु उन घड़ी जेल में दोदे महरी जे दॾनि ते फटके फ़ैको कयो ऐं दोदे फटके लॻण सां आज़ादी जो नारो हंयो ऐं नेक टुकी तां लहण शर्त हुन धरती जे उन हिसे खे चुमी ॾिनी जिते मोहम्मद सालेह चकियूं पीठियूं हुयूं ऐं फतह जो निशान पंजाबी मेजर खे ॾेखारियो। उन मंज़र खे ॾिसी जेल जा बुर्ज झुकी विया ऐं लाश जे चहिरे ते नूर जी लाट उभरी आई। लाश जे भरिसां वेठल न्याज़ जे चपनि ते अयाज़ जी ही सिट उभरी आई, जे राह अजल कंहिं वरिती आहे त हिन भूअं कई ॿीअ भरती आहे। थरपारकर ज़िले जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में उनजो देरो ऐं ते पहिरो ॾींदड़ हिकु झूर पोढ़ी औरत ओचितो गोली जो ठगाव थियो। ठगाव शर्त पोढ़ी कणक जी खूड़ीअ ते किरी संस ॿिन्ही मुठियुनि में सोन जे ॾिंगनि जहिड़ा कणक जा दाणा हुआ ऐं हूअ बीठल पोढ़ी निंढड़ी निंगरी खे चई रही हुई त अबा ॾिसजो, मारिया धारिया अनण खणी वञनि। उहे लफ़्ज़ थरपारकर जे अमर शहीद माई बख़्तावर पंजाबी चौधरी हथां गोली खाइण वक़्तु चया हुआ, पर आउं सम्झां थो त उहो जुमिलो सिंध जी तारीख़ में हर विढ़ंदड़ योधे ऐं शहीद जो जुमिलो रहियो आहे। पहिरियों मारियूं धारियूं जेको ॿाहिरि खां आयो, जेको कंहिं चङे मक़सद नेक इरादे सां न आयो, जेको ग़ुलाम बणाइण ऐं धरती जा वसीला फॿाइण आयो, जंहिंजे हिकु हथ में कटारी ऐं ॿिए हथ में कोई मुक़दस किताब बि रहियो आहे। सिंध ते हुकूमत करण ऐं सिंधियुनि खे ग़ुलाम बणाइण पियो आयो आहे। उनजे लाइ असां पंहिंजी मातर भूमि जे हर फ़र्ज़ंद खे इहो सेखारियो आहे त उहो मारियो धारियो आहे। इन जो हिन सरज़मीन ऐं उनजे वसीलनि ते को बि हक़ कोन्हे। उनखे धिके हिन धरती तां धार करियो, विढ़ो। जेकॾहिं विढ़ण जी पुॼत न आहे त उनखे मारियो धारियो सॼियो। उन तरीक़े सां उनखे अव्हां हिकु ॾींहुं हिन सोनवरनी धरती तां तड़े कढण में कामयाबु थी वेंदो ऐं धारे जो हिते निशान बि न रहंदो ऐं शायदि तारीख़ जी खोजना कंदड़ खे उनजो बुण बुनियाद ॻोल्हे लहण ते का गैर मुल्की यूनिवर्सिटी PhD जी डिग्री ॾेई छॾे। ॿियो लफ़्ज़ हो अन। सिंधी में हूं बि चवणी आहे त अन आहे त ईमान आहे, पर अन में रुॻो ईमान न आहे। उन सां ई ही दुनिया ख़ूबसूरत आहे, उन सां ई ही दुनिया जन्नत आहे। अन सां ई ही दुनिया, ही मुल्क, ही क़ौमूं, ही सुहिणा माण्हू, मुरकणा इंसान, असली इंसानी मन जे गहराइनि में पंहिंजे नेड़नि जा छपर विछाईंदड़ ऐं ज़हन जे झरोकनि में माण जा मांडाण मचाईंदड़ माण्हू मौजूदु आहिनि। अन जे वजूद सां ज़िंदगी जा रंग रतोल आहिनि। को बि शहरी एतिरो दौलतमंद न हुजे जो ॿिए शहरी खे ख़रीद करे सघे। महिनत ज़हन ज़मीर ऐं जिस्म समेत, ऐं न वरी को शहरी उन पोज़ीशन में हुजे जो पंहिंजी महिनत ज़हन ज़मीर जिस्म ॾाह ते राति समेत विकिरो थियण लाइ मजबूर हुजे। मुंहिंजा प्यारा भाइरो, अॼु आउं अव्हां खां जुदा थियण खां पोइ पहिरियों भेरो अव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां। अव्हांखे इहो ॿुधाइण जी ज़रूरत नथो सम्झां त पंहिंजो वास्तो सिंध जी सरज़मीन जे उन हिसे सां रहियो आहे जंहिंजी ॿाड़ीअ ते सिंध जी आज़ादी लाइ विढ़ंदड़ शहीदनि जो रतु हारियो पियो आहे। ऐं आउं सम्झां थो त जेकॾहिं उन धरती जे ज़रे ज़रे खे निचोड़ियो वञे त उन मां सिंध जे शहीदनि जो रतु उॿड़का ॾेई ॾियारी जे ॾींहंनि वांगुरु ॿरण लॻंदो। जॾहिं मुंहिंजो ऐं ज़करिया जो वास्तो हिन रंग बिरंगी दुनिया सां, जेका आज़ाद माण्हुनि लाइ त ॾाढी ख़ूबसूरत आहे, पर असां सिंधियुनि लाइ ग़ुलामी जे करे ॾाढी कोझी ऐं किरोध सां भरी पई आहे, ॾिठो त हिकदमि ॿ बुज़ुर्ग अॻिते वधिया ऐं असांजे ज़ख़्मनि खे पंहिंजे मुक़दस पगनि जे पलांदनि सां साफ़ करण खां अॻु भाकुरनि में वठी चुमियो ॾियण लॻा।
असां जन निरड़नि खे जिन में सिंध जी सोच हुई, असां जन हथनि खे जिन में सदाईं आज़ाद सिंध जा झंडा रहिया। ज़करिया शाह इनायत जे भाकुरनि में हो ऐं आम दरिया ख़ान जी हंज में। सिंध जे उन्हनि ॿिन्ही अज़ीमी लाफ़ानी हस्तियुनि जे हंजनि में पहुचण खां पोइ असांखे पूरी काइनात बदिलियल नज़र आई। असांखे सिंध जे उभ ते भलेरी बाग़ जा किरणा नज़र अचण लॻा। सिंध मथां सुराही जा बादल पे ॾिसण में आया। अदब ही सभु ॻाल्हियूं आउं तव्हां सां इन लाइ करे रहियो आहियां जो मूं पंहिंजी जान दरिया ख़ान ऐं शहीद शाह इनायत वारी सिंध जी बहाली लाइ ॾिनी आहे। मुंहिंजो आइडियल बंदूक ज़रूरु हुई, पर उहा बंदूक जेका शऊर ऐं तनज़ीम जे ताबे हुजे। मुंहिंजा आइडियल दरिया ख़ान हीमू कालाणी जीएम सैयद आहिनि। तव्हां मुंहिंजी शहादत खे कॾहिं बि मुफ़ाद परस्ती ऐं ॾाढ परस्ती लाइ इस्तेमालु थियणु न ॾिजो। वधीक आउं तव्हांजे नंढे भाउ जी हैसियत में का बि नसीहत करणु नथो चाहियां। ऐं नई सिंध जे नौजवान लाइ मूं वटि सॾ लाइ पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करण खां वधीक को ॿियो पैगाम आहे। हीअ चूंड वर्क हुआ नाम्यारे लेखक ऐं क़ौमपरस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब चांडोकियूं ऐं चेट मां। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। हीउ प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे दुनिया जे पहिरें सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। इल्मु अदब सियासी सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि खे असीं अवलियत जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हांजे सहकार ऐं साथ जी ज़रूरत आहे। अचो असांजो साथ ॾियो ऐं असां सां हिन साथ में सलाहड़िजी वञो। रेडियो जे नशरात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर ते वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे शामिलु करियूं था नाम्यारे लेखक अमर जलील जे किताब अदब ऐं सियासत मां चूंड वर्क। अमर जलील लिखे थो, अब्दुर्रज़ाक सुमरा मुंहिंजा अणवाक़ुफ़ दोस्त, मुंहिंजा अणॾिठल संगती, मुंहिंजा साथी, मुंहिंजा दोदा, मुंहिंजा जोधा। हीअ टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे। टियों ॾींहुं तूं धरती माउ खे पंहिंजे रेटे रत जो नज़रानो ॾेई वतन परस्तनि जी तारीख़ में सुर्ख़रू थियो हुए। हीअ टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा सरवेज, मुंहिंजा सरवाण, मुंहिंजा रावल, मुंहिंजा रावत। टियों ॾींहुं तो सिंध माउ जी सींद खे पंहिंजे रत जो सिंदूर ॾिनो। टियों ॾींहुं तो रत फुड़नि जी याकूत सां धरती खे ईसार जो रोशन ॾींहुं ॾिनो। तो साह ॾिनो, तो माह ॾिनो, तो जीजल सिंध खे रत में आलो लुछंदो कुॾंदो गंध ॾिनो। हीअ टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ, सुबुह जा 11:30 खन थिया हुआ। ओचितो ॼण आसमान मां आवाज़ आयो, कोपा किलीअ कोॾिया रावत कीन रहनि। मूं ॿई हथ पंहिंजे हाव में विझी छॾिया। भिटाई जी सदा अॼु वरी छो सिंध में सेन हई आहे। ऋण गजो राड़ो थियो। ईअं त नाहे को सॼण सफ़र ते हलियो आहे। ईअं त नाहे को घोट अणमोट ऋण जो राही थियो आहे। ॿीहर भिटाई जी सदा जे पड़लाव सिंध मुल्क जे मथां बीठल अर्श ऐं धरती जे फ़र्श खे लोॾे छॾियो। आवाज़ आयो, सख़्ती शहादत जी निसोरोई नाज़। मूं पंहिंजा गोॾा धरती ते खोड़े छॾिया। मुंहिंजे रूह में भिटाई जो आवाज़ पड़ाॾा कंदो रहियो त कांध मुंहं में धकड़ा सेकेंदी सुहां। मूं सम्झी वरितो मुंहिंजा मासूम, मुंहिंजा मज़लूम त तूं हिकिलो हुएं। उन्हनि कातिल ज़ालिमनि ऐं जाबरनि जे दाइरे में तूं अकेलो हुएं। तो घाव सुठा, तो वार सठा, तो ज़ख़्मनि जा इज़ाव सठा, तो लाल लहू जे खोंबे सां अजल खे लबैक चयो। तो पंहिंजे रत में रेटीअ धरती खे चुमी चयो हूंदो, ए धरती मुंहिंजी माउ, अॼु उसां थो देस पराए, पर वरी वरी मां ईंदुसि। जॾहिं बि तोते मुंदहि ईंदी, ज़ुल्म जी नगरी थींदी, राति ॾींहं खे अगरी वेंदी ऐं खेप कूड़ जी थींदी। अहिड़े वक़्त में मां ईंदो रहंदुसि, तोखे सिर जो सदको ॾींदुसि। छो न मुर्की उहा माउ जंहिं तोखे जनम ॾेई चीजल सिंध जी झोल में विझी छॾियो। मूं चाहियो त मां जेकर ककर कारोबार हुजां ऐं तुंहिंजी जुवान मौत ते आबशार वांगुरु रोई पवां। मूं चाहियो त मां ग़म जो आतिशकदो हुजां ऐं तुंहिंजे ॾुख जे मातम में लुछंदो रहां। अब्दुर्रज़ाक दोदे सुमरे जा वारस, शुजात जे कड़ी, मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा भाइड़ा, अॼु मुंहिंजो कलम रुनो आहे, मुंहिंजी तहरीर रुनी आहे।
मां तुंहिंजी चीजल माउ जे पेरनि जी पणी जो पाण खे तिलक ॾियां थो, कंध झुकायां थो। कूड़ा डोमिसाइल केरु जारी कंदा आहिनि जे उनवान सां किताब अदब ऐं सियासत में अमर जलील लिखे थो। कुझु अरसे खां कूड़नि डोमिसाइलनि जो मसइलो हली रहियो आहे। मां सम्झां थो सिंध में केतिरा शख़्स सिंध जे कूड़नि डोमिसाइलनि ते नौकरी करे रहिया आहिनि। सिंध खां ॿाहिरि पिणु उहो कमु हली रहियो आहे। ख़ासि करे इस्लामाबाद में मरकज़ी नौकरियुनि में सिंध जी ॿाहिराड़ी वारनि डोमिसाइलनि ते के अहिड़ा शख़्स नौकरी करे रहिया आहिनि जिन सिंध जो फ़क़्ति नालो ॿुधो आहे, जिन सिंध खे अॼु ताईं अखियुं न ॾिठो आहे। हिकु शख़्स खे मां ज़ाती तरह सुञाणां जंहिं वटि सिंध जा 2 डोमिसाइल आहिनि, हिकु कराची जो ऐं 2 ॿाहिराड़ी जा। उहो सिंध में 3 ॾींहं बि न रहियो आहे। अहिड़ी तरह वफ़ाक़ी खातनि में सिंध जे ॿाहिराड़ी वारनि हक़नि ते यानी डोमिसाइलनि ते अहिड़ा शख़्स नौकरी करे रहिया आहिनि जिन जो ख़्वाब में बि सिंध मां गुज़र न थियो आहे। डोमिसाइल जे लफ़्ज़ में कंहिं बि शख़्स खे क़ानूनी तरह इन इलाइक़े जो हक़ीक़ी रहाकू तस्वर कयो वेंदो आहे ऐं हू उन हक़ जे आधार ते कंहिं बि खाते में नौकरी करे सघंदो आहे। जेके शख़्स सिंध जे डोमिसाइल ते सिंध जी कोटा मां नौकरी करे रहिया आहिनि पर असल में सिंध जा न आहिनि, से हक़ीक़त में कंहिं न कंहिं सिंधी जो हक़ मारे रहिया आहिनि। हक़ लाइ आवाज़ उथारे सघिजे थो, उनमें को भोलो कोन्हे। डोमिसाइलनि जे बारे में अॼु ताईं मूं वज़ाहत सां शायदि कुझु न लिखियो आहे। उनजो इहो मतिलबु न आहे त मां डोमिसाइल जी अहमियत खां मुनकिर आहियां। डोमिसाइल जो मसइलो अहम आहे ऐं इन बारे में छंछाण ज़रूरी आहे। कुझु दोस्तनि मूंखां पुछियो, तूं डोमिसाइल जे बारे में माठ छो आहीं, मुशरिक़ आहीं छा? खाइण वराए पुछियुमि, कीअं था चओ त मां डोमिसाइलनि जे बारे में ख़ामोश आहियां? चयाऊं, तो अॼु ताईं वज़ाहत सां डोमिसाइल जे बारे में तफ़सील सां न लिखियो आहे। चयमि, ईअं बराबरि आहे त मूं अॼु ताईं तफ़सील सां डोमिसाइल जे मसइले ते न लिखियो आहे, पर उनजो मतिलबु इहो न आहे त मां डोमिसाइल जे मसइले जे बारे में ख़ामोश आहियां। मूंखे जॾहिं बि मौक़ो मिलंदो आहे मां डोमिसाइल जे बारे में ॻाल्हाईंदो आहियां। तॾहिं बि ज़ोर ॾींदे पुछाऊं त डोमिसाइल जे बारे में लिखंदो छो न आहीं, उन्हनि खे वाइखो छो न कंदो आहीं? जेके सिंध जा कूड़ा डोमिसाइल हथ करे सिंध जी कोटा ते नौकरियूं करे रहिया आहिनि, पोइ चयाऊं असीं तोखे अहिड़नि माण्हुनि जूं लिस्टूं हथ करे ॾींदासीं जेके सिंध जा कूड़ा डोमिसाइल हासिलु करे सिंध जो हक़ मारे रहिया आहिनि। मां ख़ामोश रहियुसि। उन्हनि पुछो, अहिड़ी लिस्ट पंहिंजे कालम में शाया कंदे? चयमि, न। पुछाऊं छो? वराणे मूं मसइले जो हल न आहे। जेके नुक़सानु पहुची चुको, जेको हक़ मारिजी चुको, तंहिंजो अज़ालो मुश्किल आहे। चयमि, असांखे आईंदा जो ऊनो करणु घुरिजे। अहिड़ी तरह उन मसइले खे अॻिते हली रोके सघिजे थो। उन बारे में असां काफ़ी बहस कयो। मूं 2 ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾिनो। हिकु त जिन माण्हुनि वटि कूड़ा डोमिसाइल आहिनि, से डोमिसाइल उन हद ताईं कूड़ा आहिनि जो उन्हनि माण्हुनि जे नाले में निकितल आहिनि, जिन अॼु ताईं सिंध जो मुंहुं न ॾिठो आहे, पर असल में उहे डोमिसाइल जुड़तू न आहिनि। उन्हनि डोमिसाइलनि ते कामुरनि जो असली सहियूं आहिनि। ॿियो त उहे कामुरा निज सिंधी आहिनि जिन कूड़ा डोमिसाइल जारी कया आहिनि। तंहिं करे बहितर इहो थींदो त असीं अहिड़नि कामुरनि खे वाइखो करियूं जिन ग़लति माण्हुनि खे डोमिसाइल विकिणी जावा कया आहिनि। चोरी जो सामान ख़रीद करणु बराबरि ॾोह आहे, पर चोरी करणु ऐं चोरी जो सामान विकिणणु वॾो ॾोह आहे। तारीख़ सां हथ चुराण जे उनवान हेठि अमर जलील लिखे थो, सिंध जी तारीख़ सां हथ चुरांद थी रही आहे। सिंध जी तारीख़ सां वेसाहगाती थी रही आहे। सिंध जी तारीख़ सां फ़रेब थी रहियो आहे। असीं ख़ामोश आहियूं। आलिम ख़ामोश आहिनि, दानिश्वर ख़ामोश आहिनि, अदीब ऐं शाइर ख़ामोश आहिनि, सहाफ़ी ख़ामोश आहिनि, असेंबलियुनि जा मेंबर ख़ामोश आहिनि, जिन जे कुल्हनि ते सचाई खे बरहक रखण जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जी तारीख़ सां खांउस थी रही आहे। सिंध जी तारीख़ ते धाड़ो लॻी रहियो आहे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच माठ आहे। पीर हसामुद्दीन राशिदी ख़ामोश आहे। डॉक्टर मुमताज़ पठान चुप आहे। 2 ज़बरदस्त मार कथ अला आरा तारीख़ी किताबनि तारीख़ तमदन सिंध ऐं जन्नतुल सिंध जो मुसनफ़ मौलाई शीदाई उदास आहे। बुज़ुर्ग सहाफ़ी गुरदास वधवाणी मूंखां पुछियो आहे त सिंध ते पहिरियों हमिलो कॾहिं थियो। मां इन सुवाल जे जवाब जी तलाश में आहियां, पर मूंखे यकीन आहे त जहिड़ो ख़तरनाक हमिलो हींअर सिंध जी तारीख़ ते थियो आहे, तहिड़ो हमिलो न अॻु थियो हो ऐं न वरी आईंदा थींदो। सिंध जी बीख कढण लाइ हमलावरनि हिन दफ़े सिंध जी तारीख़ ते हमिलो कयो आहे। ॼण मंगोलनि कुतब ख़ाननि ते हमिलो कयो आहे। तारीख़ मासूमी असांखां मोकिलाए रही आहे। तोहफ़तुल कराम ऐं मकली नामो असांखां मोकिलाए रहिया आहिनि। वरनि जे जाखोड़ सां जोड़ियल गेज़ेटियर असांखां मोकिलाए रहिया आहिनि।
नेपियर, बर्टन ब्रन्स ऐं ईस्टविक जूं तारीख़ूं असां खां मोकिलाए रहियूं आहिनि। सिंध जे शहरनि, ॻोठनि, बाज़ारनि, चौकनि ऐं पार्कनि जा नाला बदिलाइण वारी मुहिम सां सिंध जी तारीख़ कफ़न पाए रोई रही आहे। इन सिलसिले में मूं कुझु कालम लिखिया आहिनि। रशीद भट्टी कुझु कालम लिखिया आहिनि। दोस्तनि ऐं दर्दमंदनि अपीलूं कयूं आहिनि, पर को बि खड़तेल न निकितो आहे। शायदि असीं सभई बेवस आहियूं ऐं हमलावर बावस आहिनि। इन सिलसिले में मूंखे नएं देरे खां भाउ ग़ुलाम हुसैन कटपर जो ख़त मिलियो आहे। नालनि मटाइण वारी बेवकूफ़ी ते एॾो मुदलिल मवाद मुंहिंजी नज़र मां अॻु कॾहिं न गुज़रियो हो। भाउ ग़ुलाम हुसैन कटपर जो ख़त एॾो त बुरजस्तो आहे जो मां संस ख़त बिना कंहिं वज़ाहत या तमहीद जे अॼोके काल में ॾियणु पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु सम्झां थो। ग़ुलाम हुसैन कटपर नएं देरे खां पंहिंजे ख़त में लिखियो आहे, हज़रत इब्राहिम खे 2 ज़ालूं हुयूं, हिकु बीबी हाजरा ऐं ॿी बीबी सारा। हज़रत इब्राहिम खे बीबी हाजरा मां हज़रत इस्माइल ॼाओ त ॿी घरवारी जे चवण ते हज़रत इब्राहिम पंहिंजे ज़ाल ऐं पुट खे झंगल में फिटी करे आयो। निंढड़े ॿार इस्माइल खे झंगल में सख़्तु उञ लॻी ऐं बीबी साहिबा पंहिंजे मासूम ॿार खे उञायल ॾिसी पाणी लाइ डोड़ूं पाइण लॻी ऐं केतिरा ई दफ़ा डोड़े वापसि इस्माइल वटि थी आई। खेसि डपु हो त मथां निंढड़े इस्माइल खे झंगली जानवर तकलीफ़ ॾियनि। घणो वक़्तु डोड़ण खां बाद बि हू पाणी हासिलु करण में नाकाम रही, पर कुदरत मुंहिंजी अलाह जी उञायल इस्माइल पाणी लाइ दड़ा हणी जाबलू ज़मीन में खॾ करे विधी ऐं अलाह साईं उतां मिठे पाणी जो चिश्मो वहायो। पाणी जे चिश्मे ते उतां लंघंदड़ वापारी काफ़िला तरसण लॻा। हिकु दफ़े मके नाले अरब वापारी उते तरसियो ऐं उन उते हिकु ॻोठु ठाहियो। उहो ॻोठु काफ़िर मके वापारी जे नाले ते मको ॻोठु सजणु लॻो। उते काबतुल्लाह ठहियो त बि नालो साॻियो ई काफ़िर वापारी वारो मको रहियसि। उते केतिरा ई नबी पैदा थिया, तिन बि मके जो नालो न बदिलायो। आख़िर में असांजो नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उते पैदा थियो ऐं इस्लाम जी तारीख़ बि उतां शुरू कयाईं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी तबलीग़ बि उतां शुरू कई। उतां जे माण्हुनि खेसि तकलीफ़ूं ॾिनियूं त हिजरत करे मदीने में आया। आख़िर मके खे फ़तह करण खां पोइ उते मुस्लमान घणा थी विया त बि शहर जो नालो मको ई रहियो। हालांकि मको नालो हिकु काफ़िर वापारी जो हुयो, मगर पाण सगुरनि उन ॻोठ खे सिर्फ़ु मके ॻोठु कोठण ते इक्तफ़ा न कई, पर उन खे मकल मोज़मा बणाए उन मके वापारी जी अज़मत खे लाव ज़वाल बणाए छॾियो। अदब मां पाकिस्तान खे ख़तरो जे उनवान सां अमर जलील लिखे थो, फ़िलाणे अफ़साने मां पाकिस्तान खे ख़तरो आहे, या फ़िलाणे अफ़साने शाया थियण खां पोइ पाकिस्तान ख़तरे में पइजी वियो आहे। अॼु मथें जुमिले जी ॾंद कथा या हक़ीक़त बाबति ॻाल्हाइबो। पाकिस्तान में तालीम याफ़्ता माण्हुनि जो तइदादु 6% मस आहे। इन तइदाद में सिंधी, उर्दू, पंजाबी, पश्तो ऐं बलोची ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ शामिल आहिनि। इन तइदाद मां वॾो हिसो नौकरियुनि करण वारनि जो आहे। नौकरियुनि करण वारा तफ़रीही अदब पढ़ंदा आहिनि ऐं संजीदा अदब खां लहराईंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो उर्दू में तफ़रीही मवाद ॾींदड़ सबरंग डाइजेस्ट जूं हर महीने 1 लख कापियूं विकामनि थियूं ऐं अदबी रिसालनि, सेब ऐं उफ़कार वग़ैरह जूं 700-800 खनि कापियूं मस विकामनि थियूं। सिंधी में को बि रंगारंगी डाइजेस्ट न आहे, तंहिं करे अदबी रिसालनि खे कंहिं डाइजेस्ट सां भेटे नथो सघिजे। बहरहाल, सिंधी जे अदबी रिसालनि जो विकिरो उर्दू जे अदबी रिसालनि खां विकिरो पंजूणो आहे। शुरूआति में बरसाति रिसालो जॾहिं हफ़्तेवार थी निकितो हो, तॾहिं संसि विकिरो हिकु अंदाज़े मूजिबि हफ़्ते में 10,000 खे बि वञी पहुतो हो। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त 6% तालीम याफ़्ता तबिके मां मुश्किल सां 1% जेतिरा तालीम याफ़्ता माण्हू अदब में दिलचस्पी रखनि था। इन करे उन 1% में सिंधी, उर्दू, पंजाबी, पश्तो ऐं बलोची ॻाल्हाईंदड़ अची वञनि था। इन लिहाज़ खां सिंधी अदब पढ़ंदड़नि जो तइदादु अटे में लूणु बराबरि आहे। अटे में लूणु बराबरि तालीम याफ़्ता माण्हू जेके अदब में दिलचस्पी रखनि था, इतफ़ाक़ सां को एतिराज़ जोॻो अफ़सानो या शेर पढ़ी वठनि था त उन मां कीअं यकीन करे वठिजे त पाकिस्तान ख़तरे में पइजी वियो। छा आङुरियुनि ते ॻण जेतिरा माण्हू पाकिस्तान लाइ नुक़सान जो बाइस थी सघनि था? अदब मां मुल्क खे नुक़सानु तॾहिं रसंदो आहे जॾहिं मुल्क में तालीम याफ़्ता माण्हुनि जो तइदादु 80 या 90% थींदो आहे। ऐं जिते रिसाला ऐं किताब लखनि जी तइदाद में शाया थींदा आहिनि, असां वटि जंहिं किताब जूं 500 कापियूं शाया थियनि थियूं,
से 20 सालनि में बि मुश्किल सां निकाल थी सघनि थियूं। हाणे अहिड़े मुल्क में का अफ़साने सबबि कहिड़ो इनक़लाब अची सघंदो। अचो त कुझु देरि लाइ खणी क़बूल करियूं त सिंध में एतिराज़ जोगा अफ़साना शाया थी रहिया आहिनि जिन में नज़रिया पाकिस्तान जे ख़िलाफ़ प्रचार कयल आहे। मथे बहस मुताबिक़ अहिड़ा अफ़साना तमामु घटि तइदाद में शाया थींदा हूंदा ऐं आङुरियुनि ते ॻण जेतिरनि माण्हुनि ताईं मस पहुचंदा हूंदा। उन जे उबतड़ हुकूमत वटि आम माण्हुनि ताईं पहुचण यकजहती ऐं नज़रिए पाकिस्तान जी प्रचार लाइ 2 निहायती ताक़तवर वसीला मौजूदु आहिनि। हिकु रेडियो, ॿियो टेलीविज़न ऐं 3 अख़बारूं। रेडियो ज़रिए हुकूमत मुल्क जे 70% ऐं टेलीविज़न रस्ते 25% आवाम ताईं पहुची सघे थी। हे 1974 जा अंग अखर आहिनि ऐं पहुचंदी रहे थी। छा इहो सम्झणु हिमाकत न आहे त रेडियो, टेलीविज़न ऐं अख़बारूं सिंधी जे हिकु अफ़साना निगार आॾो बेवस ऐं लाचार आहिनि। अदब रस्ते इनक़लाब अचिणो हुजे हा त सिंध जे सक़ाफ़ती फ़िज़ा में कॾहिं लाकर इनक़लाब अची वञे हा। जमाल अबड़े खां मुश्ताक शोरे ताईं सिंध जे समूरनि अदीबनि पीर परस्ती, पाथारेदारी, हवेलियुनि जे ज़ुल्मनि ऐं ॿियनि केतिरनि ई समाजी बुराइनि ख़िलाफ़ भरपूर नमूने लिखियो आहे ऐं लाॻीतो लिखियो आहे। पर कहिड़ो नतीजो निकितो आहे? छा सिंध मां पीर परस्ती ख़तमु थी वई, धाड़ा लॻण बंदि थी विया, हवेलियुनि जा कोट किरी पिया? कुझु न थियो आहे, कुझु न थियणो आहे। सिंधी अदब जॾहिं सक़ाफ़ती ऐं समाजी खेत्र में को इनक़लाब आणे न सघियो आहे त पोइ सियासी इनक़लाब कीअं आणे सघंदो? उहे वॾा नादान आहिनि जो सिंधी अदब सबबु पाकिस्तान खे ख़तरे में महसूसु कनि था। असल में हिननि खे पाकिस्तान जे मुस्तहकम हुअण ते यकीन न आहे। संदनि दिलि में चोर आहे, तंहिं करे पबन ते पन जे खड़कण ते खेनि पाकिस्तान ख़तरे में महसूसु थिए थो। पाकिस्तान खे असल में ख़तरो आहे केल गाबा जहिड़े माण्हू मां जंहिंजे हिकु हिकु किताब जूं हज़ारे कापियूं पाकिस्तान ऐं ॿी समूरी दुनिया में हथो हथ विकामी रहियूं आहिनि। हे उहो शख़्स आहे जंहिं 1948 में इनसाइड पाकिस्तान जे नाले सां हिकु किताबु लिखियो जंहिंमें हुन पाकिस्तान जे वजूद ते एतिराज़ कंदे संस जल्द ढहण जी अॻकथी कई आहे। पाकिस्तान खे ख़तरो आहे अबुल कलाम आज़ाद जे किताब इंडिया विन्स फ्रीडम मां, जंहिंजूं हज़ारे कापियूं सॼी दुनिया जे कुंड कुड़िछ में विकामी रहियूं आहिनि। मुल्कनि खे ख़तरो महसूसु थींदो आहे पेस्टरनाक, सोल्ज़हेनिस्तन, काम्यू, सार्तर ऐं बाल्डून जहिड़नि अदीबनि मां, मूं जहिड़नि मामूली ऐं ख़सीस अदीबनि मां न। हीअ लिखणी हुई नाम्यारे लेखक अमर जलील जी। असां अमर जलील जे किताब अदब ऐं सियासत मां अव्हां लाइ चूंड वर्क पेश कया। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। इल्मु, अदब, सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि खे असीं अवलियत जे बुनियाद ते नशर करे अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जी सहकार, अव्हां जी माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो अॻिते वधो ऐं असां सां हमक़दम बणिजो। रेडियो जी नशरियात अव्हीं पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में नाम्यारे लेखक दादा सिंधी जे किताब ॾेईअ ॾंभ ॾॾण जा वर्क वरायूं था। दादा सिंधी लिखे थो, सिंध में जिन ॿाहिरिनि सरदारनि अमीरनि सिंध खे सवा कंहिं ॾोह ऐं पाप जे फुरियो ऐं लुटियो आहे, तिन में मदद ख़ान जो नालो मुखिया आहे, जंहिं हिन अमन ऐं सलामती जी वादी ते हमिलो करे संस ग़रीब ऐं मिसकीन मारवड़नि जे पोरे जी पूंजीअ लुटी पंहिंजा घर भरिया ऐं हेॾां पोरे त सिंधी अवाम टुकर गभे ऐं पाणी चुके लाइ तड़पंदी रही। हिन सिंध में जेका फुलूट कई ऐं अफ़रा तफ़री मचाई उन जो नज़ीर ऐं मिसाल मिलणु मुश्किल आहे। मदद ख़ान जो असुलु नालो दिलावर ख़ान हो, जंहिंजो तालुक़ इसाक ज़ई क़बीले सां हो। जॾहिं अहमद शाह अब्दाली 1772 ईस्वी में वफ़ात कई तॾहिं तख़्त नशीनी जे सिलसिले में क़बाइली झगड़ो शुरू थियो।
तिन ॾींहनि में दिलावर ख़ान अब्दाली जी दरबार में हिकु मामूली मुलाज़िम हो। अब्दाली जी वफ़ात बाद वलीअहद तैमूर हिरात में हो। उन करे कुझु दरबारी अमीरनि शाह वली ख़ान वज़ीर आज़म जी मदद सां अब्दाली जे ॿिए पुटु शहज़ादे सलेमान खे कंधार जे तख़्त ते वेहारियो। इहा हालत ॾिसी दिलावर ख़ान खे पंहिंजे मुस्तक़बिल चमकंदो नज़र आयो ऐं हुन दूरादेशी खां कमु वठंदे तैमूर जो पासो वरितो ऐं उन जे लश्कर में शामिल थी सलेमान शाह वली सां जंग कई, जंहिंमें शाह वली संस ॿ पुट मारिजी विया। अहिड़ी तरह तैमूर साॻिए साल तख़्त ते वेठो। हुन हुकूमत संभालण शर्त दिलावर ख़ान खे मदद ख़ान जो लक़ब ॾेई पंहिंजो ख़ासि मशीर मुक़ररु कयो। मदद ख़ान जीअं त फितरी तरह वेढ़ाक ऐं फ़ौजी महारत रखंदड़ हो, उन करे संस मर्ज़ी मूजिबि तैमूर खेसि फ़ौज जो कमांडर इन चीफ मुक़ररु कयो। मदद ख़ान हर जंग में शरीक थियो ऐं तैमूरी सल्तनत जे हद न वधाइण में संस चङो हथु हो। उहो 1780 जो ज़मानो हो। सिंध में टालपुरनि ऐं कल्होड़नि जी पाण में लठ लॻल हुई। गदार सिंध मियां अब्दुल नबी कल्होड़े मीर बजार खे दोखे सां माराए छॾियो, पर खेसि वेल महल वरी हथ न आई ऐं हूअ मक़सद जो मोती हथ करे न सघियो। हुनखे खसिजी वियल तख़्त जो वॾो ॾुख हो। उन करे हुन जोधपुर जे राजा रंजीत सिंह खे उमरकोट मीर बजार जे क़त्ल करण ते ॾियणो कयो। मियां अब्दुल नबी अलाए संस वालदा बि मीर बजार ख़ान खे चयो हो त अब्दुल नबी मुंहिंजो पुटु आहे, आउं संस आदतनि खां वाक़ुफ़ु आहियां। हूअ मुंहिंजो बि घर तबाह कंदो ऐं तोखे बि मंझांसि का चङाई न रसंदी। ऐं आख़िर हुन अब्दुल नबी मीर बजार खे ठगी सां माराए छॾियो। पर मीर बजार जो फर्ज़ंद मीर अब्दुल्लाह चुप करण वारो कोन हो। हू टालपुरनि जो मुख थियो ऐं सादिक अली मियां अला बख़्श कल्होड़े खे गादी ते वेहारियो। इहो हाल ॾिसी अब्दुल नबी कला जे वाली मोहम्मद नसीर खे सिंध ते चाढ़े आयो। लाड़काणे जे वेझो सिंध जे सूरे मियां अब्दुल्लाह साणुसि जंग कई ऐं खेसि शिकस्त ॾेई भॼाए कढियो। जॾहिं अब्दुल नबी ॾिठो त हीअ त पुॼण जी भेणी कान्हे ऐं पाणी सिर खां तार थी वियो आहे, तॾहिं तैमूर शाह वाली कंधार ॾांहुं भॻो त हुन खां लश्कर वठी पंहिंजो वेर पारियां। तैमूर खे ॿियो छा घुरिबो हो, हू त वेठो ई बहाना लहंदो हो। हुनखे पराए मास में काती विझण में कहिड़ो हर्ज। वेतर सिंध त मतारी ढगी हुई, जिते 5 ई ॻीह में हुयूं। हुन वेर में कान कई, पंहिंजे वफ़ादार ऐं ख़ासि पालियल सरदार मदद ख़ान ॾांहुं चवराए मोकिलियाईं त वारो कर, सिंध वञी मियाँ जी वाहिर कर, हमरा खे तख़्त वठी ॾे। मदद हुन खां अॻु में दाऊद पोटनि जे मुल्क बहावलपुर में 40,000 अफ़गान लश्कर सां गॾु हकियो तकियो हाज़िर हो। तारीख़ बलूचिस्तान में आहे त मीर ज़रज़क़ जी शहादत खां पोइ तैमूर शाह जो हुक्म मीर मोहम्मद नसीर ख़ान जे नाले सादर थियो त सरदार मदद ख़ान इसहाक़ ज़ई खे मियां अब्दुल नबी जी मदद लाइ मुक़ररु कयो वियो आहे। उहो पाण सां लश्कर वठी ईंदो ऐं अव्हां जे लाइ बि हुक्म आहे त बिरोहियनि ऐं बलूचनि जो लश्कर सरदार मौसूफ़ सां गॾु सिंध ॾांहुं रवानो करियो त जीअं टालपुर क़ौम खे पामाल कयो वञे। जा मियां साहिब जी दुश्मन आहे, अहिड़ी रीति मुल्क खे संदन हथनि मां कब्ज़ो छॾाए कल्होड़े साहिब जे हवाले कयो वञे। बहरहाल मदद ख़ान मीर मोहम्मद नसीर जा माण्हू 40,000 लश्कर सां देर इस्माइल ख़ान जे रस्ते खां सिंध में कहर जी सूरत में दाख़िल थिया। अब्दुल नबी खेसि कुझु नज़रानो ॾिनो ऐं सिंध फ़तह करण खां पोइ तमामु वॾी रक़म ॾियण जो वाइदो कयो। पाण बि बिरोहियनि ऐं नोमड़ियुनि जो लश्कर वठी मदद ख़ान सां अची गॾियो, पर अफ़सोस जो अब्दुल नबी खे पंहिंजी नियत लुड़णी पई। धारिया ऐं धारिया मिट मुए जा न थिया। मदद पहुचण शर्त हुकुम कयो त मुंहिंजी फ़ौज खे पघार कान मिली आहे, सो अध रक़म जो त ॾे त उनखे ॾेई राज़ी कजे। मियां उहो ॿुधी तपरस में पइजी वियो। सोचणु लॻो त पियम पठान सी ॿोलीअ जे न ॿुझनि। आख़िर हुबकी हुबकी चवणु लॻो त क़िबला मुंहिंजो समूरो ख़ज़ानो किले में पूरियल आहे, उते पहुची कोॾी कोॾी जो हिसाबु ॾींदुसि। पर साईं अॻियां बि त अफ़गानी सरदार हो, घाट घाट जो पाणी पीतो हुआ ऐं सुक ते मथो हुन बि कोन आंदो हो। मुल्क फुरिया हुआ ऐं सियाणो ऐं ज़मान गश्त माण्हू हो। हुन सम्झो त अब्दुल नबी उहो सिर्फ़ु ॾटो हणी खेसि गादी जे हंध ते वठी वञणु थो चाहे। उन करे लत ॾेई खणी मियाँ जे ख़ासि माण्हुनि बिलावल लेखे ताज सामटी ऐं ॿुढे दरबान खे हथकड़ियूं हणी क़ैद करे मथान ज़ोर रखियो त अब्दुल नबी जो ख़ज़ानो ॿुधाए त किथे रखियल आहे। मगर हुन न सलियो। उन करे पठान सरदार खे वेतर ख़ार लॻी। सम्झाईं त अब्दुल नबी कूड़ा वाइदा ऐं बहाना करे थो।
उन ते बसामरा आपे खां ॿाहिरि निकिरी वियो। मुल्क में ॿाकर कुटो विझी ॾिनाई। लुटमार ऐं गारत गरी जी बाज़ार गरम थी वई। बीठल फसल तबाह करे छॾियाई। ॼण माकड़ घुमी वई। जितां हंधा थे लंघियो मुल्क पटारे थिए वियो। सफ़ा रही करे छॾियाई। ॻोठनि जा ॻोठ ऐं शहरनि जा शहर फुरिजी वीरान ऐं बर्बाद थी विया। सोन ऐं रूपात पंहिंजी जाइ ते, पर मदद सिंधियुनि जो हिकु दांगी टुकर बि न छॾियो। फ़तहनामे जे मुसनिफ़ संस सिंध में हिन पहिरीं खूनरेज़ी ऐं ज़ुल्म जो नक्शो हिन तरह चिटियो आहे। हूअ सभिनी बेकसनि खे ॾुखो ईंदड़, कमज़ोरनि खे मारींदड़, नातवाननि जा दुश्मन ऐं ज़ईफ़नि जा कातिल हुआ। हुननि खे अलाह जो ख़ौफ़ कीन हो। अफ़गानी लश्कर पागलनि वांगुरु माण्हुनि खे बेॾोह मारींदा ऐं ज़ुल्म कंदा रहिया। हू जितां बि विया थिए ॻोठनि जा ॻोठ वीरान कंदा विया। हू तमामु मूज़ी, नालाइक़ ऐं कमीणा हुआ। सभई रिछनि ऐं ज़हरीलनि नांगुरनि वांगुरु ॾंगींदा रहिया। हू ज़ईफ़नि सां विढ़ण लाइ बिजली वांगुरु तेज़ हुआ। किथे मुक़ाबले जी सूरत थी त तिखी बिजली वांगुरु तेज़ी सां भॼी वेंदा हुआ। हू मुहबत वारे सलूक खां ख़ाली हुआ ऐं छिते मिरूं वांगुरु माण्हू ते बेसबब हमला थे कयाऊं। हू लुटमार में अहिड़ा त दस्त दराज़ हुआ जो पुराणे फाटल ॻूण बि न थे छॾियाऊं। हीअ मदद ख़ान जी पहिरीं फुर हुई, जंहिं लाइ खेसि अब्दुल नबी पाण चयो हो त फ़िलहाल अव्हां जो लश्कर सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में फुरुट करे खेसि घणो ई ख़ज़ानो मिलंदो। उन करे ई हुन दॿड़ दूंस शुरू कई। हुन फुर वक़्तु शहरनि ऐं ॻोठनि खे बाहियूं ॾिनियूं। ग़रीब सिंधियुनि जो, जिन जूं दिलियूं मेण खां बि नरम आहिनि, अलाह तलह चट कयो वियो। ही हिकु अहिड़ी त कुमहली ऐं बेइलाज आफ़त हुई जेका ख़ुदि पंहिंजो ॼाओ मादरे वतन वठी आयो। पंहिंजे वढे जो न को वेज न को तबीब। सभु सिंधीअ गॾिजी मीर अब्दुल्ला ख़ान वटि विया ऐं खेनि चयाऊं त हिन ग़ैबात मां सां मुंहुं ॾिजे। विढ़ी जनम भूमि जी इज़त ऐं आबरू बचाए। अब्दुल्ला ख़ान सिंध जो उहो सूरमो आहे जंहिं हिन अफ़गान आफ़त सां मुंहुं ॾियण लाइ कमर कशी। हू हिकु वॾो लश्कर वठी मदद ख़ान सां जंग करण लाइ रवानो कयो। मदद ख़ान ॾिठो त हाणे सिर थो वञे। वठण त पंहिंजी जाइ ते, हाणे त ॾियणो थो पवे। सो हुन अटकल रथी, सियाणो त ईअं ई हो, मीर साहिब खे चवराए मोकिलियाईं त अमीं वॾा बहादुर ऐं अक़लमंद आहियो। अब्दुल नबी अव्हां ते जेके ज़ुल्म कया आहिनि उहे सभु मूंखे मालूम आहिनि। हुनजी दिलि कंहिं ॾांहुं बि साफ़ु न आहे। जेके माण्हू हुनजा मशीर आहिनि उहे बि सभु कूड़ा, इल्ज़ाम तराश ऐं फितनेबाज़ आहिनि। न उन्हनि में का मर्दानगी आहे ऐं न वरी के अक़लमंदी आहे। उहो ई सबबु आहे जो मूं उन्हनि खे ज़मजीर पाराया। अव्हीं पंहिंजे घरनि ॾांहुं वञो, मां हुन सां ख़ुदाबाद वञणु घुरां थो। उन करे जो हू चवनि था त उते असांजो ख़ज़ानो पुरियलु आहे। जेकॾहिं उहो मिली वियो त बहितर, न त ॿी सूरत में ही माण्हू बादशाह सलामत जी नज़र में कूड़ा साबित थींदा। मां अव्हां जी दोस्ती जो ख़्वाहिशमंद आहियां। ही ख़ुशामदी ऐं हेठाई वारा लफ़्ज़ ॿुधी मीर ॾाढो ख़ुशि थियो ऐं संसे एलचनि खे इनाम इकराम ॾेई मदद खे चवराए मोकिलियाईं त अव्हां जी मर्ज़ी मूजिबि असीं उमरकोट वञूं था। अव्हीं सवाइ कंहिं फुरलुट जे सिधो ख़ुदाबाद हलिया वञो। मीर त सिधा सवा माण्हू पंहिंजे वाइदे मूजिबि हलिया विया ऐं ही पठाण जंहिंजी दिलि में डोह हो सो किथे थो अंजाम पाड़े। ॾिसो त कीअं थो बंबोर खे बाहि ॾे ऐं मुल्क खे थो भेले। मदद ख़ान उतां थी दिलजाए करे सिधो ख़ुदाबाद आयो, जिते अब्दुल नबी ते ज़ोर रखियाईं त ॾोकड़ पैदा कर। पर चवंदा आहिनि त जेको कुनी में हूंदो पाट में बि सो पवंदो। हू त अॻे ई सुञो हो, किथां आणे ख़ज़ानो जो मदद जो बिब भरे। वरी बि आज़ार वीचारी रैयत लाइ मदद नफ़े में जवाबु ॿुधी बाहि थी वियो। लश्कर खे वरी फुरलुट जो हुकुम ॾिनाई। साॻी महीअ वलोड़ शुरू थी वई। फ़ौज फुरलुट ऐं गारतगरी में हिक ॿिए खां वधीक ज़ोर वठणु लॻी। मुल्क खे फुरे नास करे छॾियाऊं। फ़िरेर नामे वारे लिखे थो त अलाह खां न ॾिजंदड़ मदद ख़ान पैसनि मिलण लाइ हर ॻोठ, हर शहर ऐं हर घटी ते माण्हू छॾिया। उहे ज़ालिम जिते पहुता, जेका बि चीज़ हथ लॻनि फुरे खणी आया। उन सिलसिले में तमामु घणा घर तबाह थी विया। रैयत जा केतिरा ई घर बेचराग बणिजी विया। उन वक़्त जे अज़ीम शाइर अज़ीमुद्दीन ठठवी हिन दिलगुज़ार वाक़े जो नक्शो हिन रीति चटियो आहे त सिंध में अहिड़ी ख़ौफ़नाक हालत पैदा थी वई जो क़यामत जो कूकरो यादि अचे थो। उहे ज़ालिम हर हंधि ग़रीबनि खे पकड़ींदा ऐं क़त्ल कंदा थे रहिया। उन्हनि ज़ालिमनि इंसाफ़ जे ज़र्फ़ खां अखियूं बंदि करे छॾियूं ऐं बतियूं खणी घरनि जा घर वीरान करे छॾियाऊं। उन्हनि हिकु हिकु पैसे लाइ माण्हुनि खे 200 ज़ख़्म रसाया। असांजे मुल्क में को बि मालदार न रहियो।
तबाही पखेड़ंदड़ फ़ौज अहिड़ी वसीअ पैमाने में लुटमार ऐं खूनरेज़ी कई जो इंसान ऐं हैवान जो इम्तियाज़ मटिजी वियो। न कंहिंजे बदन ते कपिड़ो रहियो ऐं न वरी कंहिंजे मथे ते पटको। माण्हुनि जूं जुतियूं त लहरायां, पर घरनि मां पुराणियूं गुड़ियूं बि मेड़े खणी विया। मीर अब्दुल्लाह खे जॾहिं उमरकोट में हिन तबाहकारी ऐं सफ़ाकाना काज़गुज़ारियुनि जी ख़बर पई, तॾहिं खेसि ॾाढो ॾुख थियो ऐं अॻूणी सुलह ते पछताव करे हिकु वॾो लश्कर वठी मदद जे कढ पियो। मदद ॾिठो त हाणे थो ममण मचे ऐं सिर थो वञे। वेतर जो मीर जो न्यापो मिलियसि त हाथी खे ॾंद ॾेखारण जा हिकिड़ा ऐं खाइण जा ॿिया, छा तुंहिंजो कोल ऐं फैल? उहा ॻाल्हि ठही त कान थी। तॾहिं चवाए मोकिलियाई त मां रयत सां ज़ुल्म न करियां हा, पर अब्दुल नबी मूंखे जा सोन रुपए जो दिलबो ॾिनो हो, उन खां जवाबु ॾिनाई। फ़ौज लाइ बि खाद खुराक जो इंतज़ाम न कयाई, उन करे मजबूरन उन जी पूरत लाइ मूंखे फुरुट करणी पई। मूं अव्हां जे लाइ बादशाह सलामत खे सिफ़ारिश कई आहे, जेकॾहिं अव्हां सालियानी ढल ॾियण जो फ़ाइदो करियो त मां वापसि हलियो थो वञा। उहो ॿुधी फ़तह ख़ान पंहिंजा माण्हू वापसि वठी उमरकोट हलियो वियो, मगर अब्दुल्लाह ख़ान संस ॻाल्हि ते ज़रे बराबरि बि यकीन न कयो ऐं साणुसि मुक़ाबले करण लाइ पंहिंजो लश्कर दीन गढ़ में आंदो। मदद ख़ान छा कयो जो उमरकोट में फ़तह ख़ान खे दम दिलासा ॾेई पाण सां खयों ऐं रोहिड़ी में खणी 5 सिपाहियुनि जी नज़रदारी हेठि हथीको करे खांसि 5 लख रुपया वठणा कयाई। राति जो फ़तह ख़ान किन नमक हिलारण जी कोशिशनि सां हुन जी क़ैद मां आज़ादु थी अब्दुल्लाह ख़ान सां वञी मिलियो। हाणे ही लश्कर मुड़ण वारो कीन हो। मदद ख़ान खे जो फ़तह ख़ान जे ख़िलाफ़ थियण जी ख़बर पई, तॾहिं कावड़ में अची सिपाहियुनि जूं सिरियूं धड़ खां धार करे छॾियूं। हुनखे पंहिंजी शिकस्त साफ़ नज़र थे आई, उन करे रोहिड़ी मां मंज़िल खणी उॿावड़े आयो। मीर अब्दुल्लाह बि संस पुठ कान छॾी ऐं खेसि सिंध मां भॼाइण लाइ संस पोयां लॻी आयो। आख़िर बि वाह न ॾिसी मदद ख़ान दौलतपुर वटां दरिया टिपी कंधार ॾांहुं भॼी वियो। सिंध में मदद ख़ान जी हीअ फुर पंहिंजे नोयत ऐं अहमियत जे लिहाज़ खां खूनी ऐं दर्दनाक फुर आहे। हिन शख़्स जहिड़ी तरह सिंध ऐं सिंधियुनि खे फुरियो ऐं लुटियो, सो क़ाबिले अफ़सोस आहे। मंजे खणी त अब्दुल नबी हिननि खे वॾी रक़म ॾियण जो दिलासो ॾेई सिंध में वठी आयो, पर उहो बि तॾहिं जॾहिं हूअ खेसि तख़्त वठी ॾिए हा, मगर छा हिन वाइदे वफ़ा जी ज़िम्मेवारी सिंध जे ग़रीब अबोझ पूरी तवाम ते पए थी, जिन जा झुॻा झण कया विया, खेनि फुरियो ऐं लुटियो वियो, मारियो ऐं साड़ियो वियो। हीअ चूंड वर्क असां अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं नाम्यारे लेखक दादा सिंधी जे किताब ॾेई ॾंभ ॾॾण मां। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असांखे इन साॻी दुआ सां इजाज़त ॾींदा त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।